अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां GM खोखर। अवां ॾिसी रहिया आहियो FIR टॉक्स। अॼु असांजो मौज़ू सिंध जे हवाले सां आहे, पर आहे वफ़ाक़ जो मामिरो। सिंध जूं रैलियूं हिन टाइम 5-4 सालनि खां ख़ामोश आहिनि। कराची खां निकिरंदो कोटड़ी, दादू, सेवण शरीफ़ खां वेंदे लाड़काणो ऐं हबीब कोट खां कोयटा ताईं बिल्कुलु पटड़ियूं वीरान, कब्ज़ा थी विया आहिनि पटड़ियुनि ते। लोहो जेको आहे ट्रेन जो विकिरो पियो थिए। हे अंग्रेज़नि जे दौर जूं सहूलियतूं हुयूं जेके सिंध जे माण्हुनि खे मिलियूं, पर अफ़सोस त असांजे हुकुमराननि ऐं इन्हनि जे पॉलिसियुनि जे करे अॼु तबाही जे किनारे ते चढ़ी चुकियूं आहिनि। हिन टाइम ॾिठो वञे त 75 अरब खां मथे वफ़ाक़ी गवर्नमेंट रेलवे खाते खे सब्सिडी पई ॾिए। सब्सिडी यानी कि मुफ़्त जो पैसो आहे जंहिंखे पूरत पई करे, जेका पघारुनि में, पटड़ियुनि में, इन्हनि में ख़र्च पियो थिए। इन मौज़ू ते असां सां गॾु आहे साईं हफ़ीज़ डेरो साहिबु। बिल्कुलु इन जो तालुक़ु सिंध सां आहे, अदब सां आहे, शाइरी सां आहे ऐं पाण ज़राइत जा माहिर बि आहिनि ऐं सिंध जे इशू तोड़े वफ़ाक़ जे इशू खे तमामु गहरी नज़र सां ॾिसनि था। साईं हफ़ीज़ साहिबु, सिंध में रेनू हलंदियूं हुयूं, मोहन जोदड़ो, ज़ुल्फ़कार, असां नंढा हूंदा हुआसीं। हिन टाइम सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे, माण्हू मजबूर थी पिया आहिनि सफ़र करण ते। महांगाई, पेट्रोल जी महांगाई आहे। इन सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? इन वॾी महिरबानी साईं। पाण चवनि था दुनिया हिकिड़ो ग्लोबल विलेज आहे। पाण दुनिया जे ॻोल्हे में रहूं था ऐं हिन दुनिया जे ॻोल्हे ते तव्हां नक्शो ॾिसंदव त ॾखिण एशिया में पाण रहूं था। ॾखिण एशिया जे अंदरि तव्हांखे वरी पाकिस्तान जो नक्शो नज़र ईंदो। पाकिस्तान जे अंदरि वरी तव्हांखे सिंध जो नक्शो नज़र ईंदो। सिंध जो जेकॾहिं तारीख़ी पस मंज़र में ईंदासीं त सिंध हिकु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क पाण रहियो आहे। पर जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त जीअं ब्रिटिश गवर्नमेंट पूरे हिंदुस्तान ते कब्ज़ो करे आख़िर में आख़िर सिंध खे उन हिंदुस्तान सां मिलाए छॾियो ऐं असीं हिंदुस्तान जो हिसो थी वियासीं। सिंध जी पंहिंजी जेका मुल्की ऐं ख़ुदि मुख़्तियारी हैसियत हुई उहा बिल्कुलु ख़तमु थी वई। त हिंदुस्तान पूरे में जॾहिं सभु खिता अची विया, जंहिंमें मौजूदु पाकिस्तान बि अची वियो, त हीउ घणनि दरियाहनि वारो मुल्क हो, जंहिंमें गंगा, जमुना। सर, ये तव्हां ॻाल्हि जेका कयो पिया 1837 जी आहे शायदि। जी साईं, मां उन तरफ़ अचां पियो त हीउ हिते दरिया घणा हुआ। मेन शेर सिंधु दरिया, जंहिंखे शेर दरिया चवनि था, ब्रह्मपुत्रा दरिया, हिते झेलम, चेनाब, जेके बि दरिया हुआ उहे, छो त काबिल नदीअ जो बि मुंहुं असांजे तरफ़ आहे, उहो बि सिंधूअ में अॼु छोड़ थो करे। जॾहिं अंग्रेज़नि हिते अचे असांजे सिंध जे वसीलनि ते, पाकिस्तान में मौजूदु सिंध जे वसीलनि ते जॾहिं हुननि कब्ज़ा कया ऐं हुननि सिंध खे ॾाढो सुठो ऐं ख़ुशहाल ॾिठो ऐं ॿियनि हिसनि खे, त हुननि चयो त जेको बंदर वारो सिस्टम आहे। हिते थोरो मां तव्हांखां वठंदुसि त सिंध ख़ुशहाल हुई, तव्हांजो मक़सदु आहे? जी, ही अंग्रेज़नि कब्ज़ो कयो, उन खां पोइ ख़ुशहाल हुई। कम्युनिकेशन जो जेको ज़रियो हो, जेको सिस्टम हो, उहो दरियाहनि ते, बंदरनि ते हुयो। जीअं असांजा मशहूरु बंदर हुआ, केटी बंदर, शाह बंदर, कोटड़ी बंदर, गिद्दू बंदर, इहे बंदर हुआ। पोइ अंग्रेज़नि जॾहिं हिते आया, हुननि ॾिठो त कराची समुंड जो बंदर आहे, समुंड जो हिसो आहे। हाणे इन कराचीअ खे, इन शहर खे सिंध जे मुल्क जे ऐं ॿियनि हिसनि में, पंजाब, बलोचिस्तान, KP सरहद असां खणी वञूं, त हुननि सोचे इहो 1850 में हुननि हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी त रेलवे लाइन जो हुजणु ज़रूरी आहे। 1850 जी रिपोर्ट खां पोइ हुननि 1857 में रेलवे लाइन विछाइण शुरू कई, जेका रेलवे लाइन कराचीअ खां कोटड़ीअ ताईं मुकमल थी। पर कोटड़ीअ ते मुकमल न थी, उहा हुननि सभ खां पहिरीं रेलवे जा आहिनि कराचीअ खां खणी विया हुआ ॿोलहड़ीअ ताईं। ॿोलहड़ीअ ताईं हुननि पंहिंजो सॼो सामान खणी लाइन विछाए, पोइ सभ खां पहिरीं हुननि कोटड़ी रेलवे स्टेशन जो जेको हुननि मैप ठाहियो, उते सभ खां पहिरीं हुननि चर्च ठाहियो। चर्च ठाहिण खां पोइ नंढनि मुलाज़िमनि लाइ कॉलोनियूं,
जेके स्वीपर खां वठी पटे वाले क्लर्क गार्ड ऑफिसर खां इंजीनियर ऐं चीफ इंजीनियर ताईं हुननि जी सर वॾो छाप आहे सर उते हाणे बि असांखे नज़र ईंदो आहे उते हुननि वालिशान हिकिड़ो छाप हूंदो आहे ठाहे करे पोइ मटीरियल उतां खणी वञी उते हेड क्वार्टर करे पोइ हुननि जेका दरिया जे मथां पुल आहे उहा हुननि कंप्लीट कई त जेको रेलवे स्टेशन्स जो जेको सिलसिलो जुड़ी पियो जेको साईं जन इंट्रो में पहिरियां तारीफ़ में ॿुधाए विया आहिनि कराची खां जीअं असीं निकिरंदासीं जुंगशाही मीटिंग झंपीर ॿोलहड़ी कोटड़ी जामशोरो जेका ही तव्हां लाइन जेका डिज़ाइन करे वियो जेको तव्हां ॿुधायो कोटड़ी सिंध यूनिवर्सिटी जेका जामशोरो आहे सिंध यूनिवर्सिटी रेलवे स्टेशन उन खां पोइ अॻिते हलंदासीं त वरी आहे पेटारो पेटारे खां पोइ अॻिते असीं वरी हलंदासीं त गोपांग ॿुढापुर इहे रेलवे स्टेशनूं आहिनि खुमाण सन आमिरी वरी भगोटोड़ो सेवण भान सईदाबाद दादूअ खां वरी असां अॻिते हलंदासीं इब्राहिम कच्छी प्यारो ॻोठ सीता रोड राधन बख्श जतोई जेको कामरे हैदर बख्श जतोई वारो इलाइक़ो ॻोठ आहे ॾोकिरी बार्डर इहो पाण लाड़काणे खां हबीब कोट वरी वाया जेकबाद उस्ता मोहम्मद खां जेको वञी कोटिया सां हू टच पियो थिए हाणे हिकिड़ी त लाइन इहा थी ॿी असांजी जेका हले थी पंजाब ताईं जेका चवनि था मेन रेलवे लाइन आहे जेका हैदराबाद नवाबशाह खैरपुर जंक्शन वञी रोहड़ी दंग थी करे त इहा हिकिड़ो हुनजो पस मंज़र हो ही रेलवे लाइन जेके हुयूं इहे अंग्रेज़नि इन टाइम में 1858 में इहो मुकमल कई कोटड़ीअ ताईं उतां सामान आणे दरियाई पुल कंप्लीट करे उन्हनि खे सिंध जे ॿियनि हिसनि में हुननि वरी फहिलायो जेको उन वक़्तु तेज़ तरीन जेको कम्यूनिकेशन हो मवासिलाती जेके ज़रिया हुआ सामान बरदारीअ जा हुआ वापारु कारोबार उन खे कराची बंदर ताईं आणण जे लाइ इहो रेलवे लाइन जो हुननि जो सिस्टम हो निज़ाम हो ऐं हुननि खे हितां जो सामान मटीरियल ऐं असांजा जेके बि हिते नंढा वापार बि थींदा हुया कारोबार जेको उहो सामान ॿाहिरि खणी वेंदा सब्जी फ्रूट वग़ैरह जेको कपिड़ो वग़ैरह कहिड़ी शइ न आहे जेकॾहिं तव्हां सब्जी ऐं वापार जी ॻाल्हि था कयो न त सॼी दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसंदो त वापारु कारोबार नंढा हुनर दस्तकारी ऐं ज़रात पुराणे में पुराणी जेका आहे उहा असांजी आहे मोहन जे दड़े में मोहन जो दड़ो ख़ालिक आहे तहज़ीब जिते न सिंधु दरिया मोहन जो दड़ो स्टेशन बि अथव सर मोहन जो दड़ो स्टेशन बि आहे त सिंधु दरिया सिंध जी तहज़ीब जो ख़ालिक आहे सिंधु दरिया त मोहन जो दड़ो उन तहज़ीब ऐं सकाफ़तुनि जो शानदार अमीन आहे त इहे वण जो वापारु ज़रात ऐं हर शइ फ़ज़ीलत शराफ़त हुनुर इहो सभु तव्हांखे साज़ ऐं आवाज़ मोहन जे दड़े मां मिलंदो पर हथियार जंगी औज़ार तव्हांखे कोन मिलंदो त रेलवे जो जेको सिस्टम हो अंग्रेज़नि मुतारफ़ करायो इहे रेलूं स्टेशनुनि सां मुलाज़िम हूंदा माण्हुनि जो कारोबार थींदो को छोला विकिणंदो को पाणी विकिणंदो को शरबत विकिणंदो को बर्गर को डबर रोटी हींअर त नवां फास्ट फूड अची विया उन ज़माने में भत बिरयानियूं जीअं असां माफ़ु कजो ज़िक्र कयोसीं रेलवे स्टेशन जो त असां बूबक रेलवे स्टेशन खोखर साहिब विसारे बूबक रेलवे स्टेशन जो पर्पज़ इहो ओनली फॉर फिश पर्पज़ एतिरी त मंछर डंड मां मच्छी मरंदी जंहिंमां बिह लोड़ ऐं पखी ख़ासि तौर ते लाहौर ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं जॾहिं रेल निकिरंदी उहा बीहंदी उन जे लाइ हुई स्टेशन ठही इन लाइ त सिर्फ़ु उतां उहा मच्छी खणंदी हुई हाफ़िज़ साहब बिल्कुलु ईअं ई आहे हाणे अलमियो इहो ई आहे त गुज़िरियल 4-5 सालनि मां सिंध जेके ॻंढिंदियूं हुन जी कोटड़ी खां पाण निकिरूं था सन आहे सन खां पोइ सेवण आहे दादू आहे इहो वॾो हिकिड़ो रूट आहे इन्हनि जो जीअं तव्हां ॻाल्हि कई त कारोबार बि इन हवाले सां थींदो रहियो अंग्रेज़नि ऐं गोरनि जे दौर खां वठी हाणे ताईं ऐं इहे मोहतरमा 92 वारी हुकूमत में ट्रेनूं बहाल हुयूं ऐं असां नंढा हूंदा हुआसीं ट्रेनुनि में स्कूल वञणु अचणु लाड़काणे खे
सभिनि खे ॻंढिणो हूंदो। हाणे उहे पटड़ियूं वीरान आहिनि। हिन महिल ॾिठो वञे त बुलान मेल, मोहनजोदड़ो एक्सप्रेस, खुशहाल खान खटक, शाह अब्दुल लतीफ़ एक्सप्रेस, मारवी एक्सप्रेस, समन सरकार एक्सप्रेस, इहे ट्रेनूं बंदि थी चुकियूं आहिनि। इन जो छो बंदि थियूं, छा वजह थी सघे थी? साईं, इन जूं ॿ वजहूं आहिनि। जीअं ख़ासि तौर ते असां वटि जेका वजह बुलान मेल बुलान मेल तमामु घणो इनकम ॾींदी, बुलान मेल तमामु घणो कमाईंदी। उन जो रूट निकिरंदी कराचीअ खां, निकिरंदी जामशोरे खां वाया लाड़काना खां, इहा वेंदी हुई, माण्हू खणी वेंदी हुई कोइटिया ताईं। वॾो कारोबार बिज़नेस माण्हुनि जी अचु वञु थींदी। मसइलो उहो ई थी वियो त अमुन अमान जो इशू थी वियो, दहशतगर्दी, अफ़गान वार, तालिबान ऐं ॿिया वसीला, ॿियूं शयूं। त इहो सॼो जो सॼो ट्रैक जेको आहे, जंहिंखे था चऊं अनसेफ, ग़ैर महफ़ूज़, इहो थी वियो। नंबर ॿियो जेको आहे त माफ़ियाऊं ताक़तवर थी वियूं। जमहूरी प्रोसेस त शुरू थियो साईं, हाणे 88 खां वठी जेके आहिनि सो हुकूमतूं चेंज थी वियूं। हाणे जमहूरियत आहे, हाणे जमहूरियत आहे। उन जमहूरियत जी जेका रेल हुई न, उहा रेल ड्री ट्रैक थी वई। उन जमहूरियत माफ़ियाऊं पैदा कयूं। माफ़ियाउनि में इहो थियो त हुननि बस, कोचिस, ॿियूं गाॾियूं, कोस्टर, उहे पंहिंजूं लाइनुनि ते आंदऊं। सियासतदान ट्रांसपोर्टर बि आहे, वापारी बि आहे, बिल्डर बि आहे, ऐं स्टेट एजेंट बि उहो आहे, ठेकेदार बि उहो आहे, मकातेदार बि उहो आहे, सोलर जो ख़रीदार बि उहो आहे, सोलर जी डीलरशिप बि उन वटि आहे। हर शइ में उहो सियासतदान इन्वॉल्व हुननि। पोइ छा कयो त ही गवर्नमेंट जो हिकिड़ो इदारो रेलवे, उन रेलवे खे लास ॾियण लाइ उन खे हथ सां कमज़ोर करे, उन जी सर्विस ख़राबु करे ऐं हुननि रोड ते गाॾियूं आंदियूं जेके रोड ते हलण वारियूं हुयूं। उहो ई सबबु हुयो जेको हुननि रेल खे नाकाम करे छॾियो। बहितरीन ऐं सुठी सर्विस रेल जी अवाम लाइ हूंदी। ग़रीब माण्हूअ जी ॾाढी सेफ, बटड़ेवाल माण्हू ऐं सर बलोचिस्तान ऐं सिंध खे वाहिद ॻंढण वारो ऐं बलोचिस्तान जो जेको अचण वञण, कारोबार, बिज़नेस ऐं इलाज मुआलिज जे हिसाब सां इहो माण्हू सिंध बलोचिस्तान, बुलान मेल ऐं इन्हनि गाॾियुनि जे ज़रिए ॻंढियल हूंदो। लाड़काणो इलाज जे लाइ हब हो, बलोचिस्तान जा माण्हू हूंदा। लाड़काणे जी स्टेशन मेन तबाह लॻी पई आहे। मूं रिपोर्ट लाड़काणे जी स्टेशन ते तव्हां वञो त तव्हांखे डपु पियो थींदो। कोइटिया जो माण्हू, बलोचिस्तान जो माण्हू सखर इलाज जे लाइ ईंदो, हैदराबाद ईंदो, लाड़काणे ईंदो, नंढनि ॿियनि शहरनि में ईंदो। इहो ज़रियो हो रेल जो। रेल जे करे माण्हू ॻोठ फिटी विया, शहर फिटी विया, माण्हुनि जा कारोबार फिटी विया ऐं माण्हुनि जो रोज़गार ख़तमु थी वियो। हथ सां माफ़िया रेल जी तबाही करे छॾी। रेल जूं जेके प्रॉपर्टियूं, जेके मिल्कियतूं, जेके गेस्ट हाउस आहे, रेस्ट हाउस, थोरी मां जॻह वठंदुसि। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिकिड़ी रिपोर्ट पेश थी आहे सेनेट कमेटी में, आहे रेलवे जे बाबति। उन में इहो थियो आहे त 500 अरब रुपयनि जी सब्सिडी जेका गवर्नमेंट ॾिनी आहे, ताज़ो इन में 2025-26 जी ॻाल्हि पियो कयां। ऐं इन खां अलावा जेके उन रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे, 443 इंजणनि मां 280 इंजण जेके आहिनि उहे फ़ाइल आहिनि। बाक़ी 367 जेके आहिनि ट्रेनूं, इंजणूं, उहे जेके नाकारा बणिजी चुकियूं आहिनि। अहिड़ी तरह इन रिपोर्ट में जेका आहे आमदनी ॾेखारी वई आहे 1 अरब 67 करोड़, उहा जेका आहे वधी 8 अरब 35 करोड़ थी वई आहे। हाणे हीअ रिपोर्ट आहे, उते केतिरो इन में सचाई आहे। अगरि इन्हनि में ॾिठो वञे त इहे जेका रिपोर्ट में इन रेलवे जो सेक्रेटरी आहे उन इहो इंकशाफ कयो आहे त रेलवे वटि 1,68,558 जेका ज़मीन आहे, जंहिंमां 12,468 एकड़ अञा ताईं कब्ज़े हेठि आहे। हीअ हिकिड़ी कमेटी जी रिपोर्ट आहे ऐं इन में दावा कई वई आहे त आमदनी तमामु घणी वधी वई आहे। हिन मां 1.76 मां 8 अरब ताईं पहुती आहे। हाणे की 1.5 अरब मां 8 अरब। पोइ बि तबाही जे किनारे ट्रेन आहे, हलनि कोन पियूं, इंजणियूं ख़राबु आहिनि। ऐं इन्हनि जा मनसूबा वरी सर तव्हां अॻिते हली तव्हांखे ज़िक्र कंदुसि त चीन मां ट्रेनूं पिया घुराइनि त असां हिते पटड़ियूं हलाईंदासीं जेका जल्दी माण्हुनि खे सहूलियतूं ॾींदी ऐं जेका 10 कलाकनि जो सफ़र अधु कलाक में थींदो।
इहा सर सचाई भला इन्हनि में सचाई छो न आहे अगरि आमदनी बि वधीक आहे त पोइ छो तबाही ही जेका साईंजन जे हथ में रिपोर्ट ऐं अंग अखर आहिनि इहा आहे इन खे पाण चवंदा आहियूं सोलो सिंधीअ में त हीअ आहे सरकारी रिपोर्ट ऐं चवंदा आहिनि अक्सर माण्हुनि जो इहो चवणु आहे त सरकारी रिपोर्ट खे अधु सच ऐं अधु कूड़ सम्झो पाण इन खे सॼो जो सॼो सच था सम्झो असीं इन खे कूड़ बि न चवंदासीं पर छो त गवर्नमेंट सभु कुझु करे सघे थी जेको चाहे कब्ज़ा बि ख़ाली कराए सघे थी इन इदारे खे प्रॉफिट में बि आणे सघे थी मुनाफ़े बख़्श बि आणे थी सघे पर इन जी जेका बद इंतिज़ामी थी आहे हुन इदारे खे जेको कमज़ोर कयो वियो आहे उनखे सब्सिडी बि मिले थी पोइ बि कमज़ोर आहे हुनखे वधि में वधि माली सहायता थी ॾिनी वञे पोइ बि हू पंहिंजे पेरनि ते कोन थो बीह सघे मुलाज़िम पघार लाइ परेशान आहे डीज़ल ते इंजण हलण वारी उहा किथे किथे रस्ते में बीठी आहे जो कुल्हे ते ॿ ग्यालियूं भराए पंप तां वठी अचे वरी गाॾीअ में था हलाइनि इन खे इन तबाहीअ ते उन्हनि माण्हुनि पहुचायो आहे जेके पाण वरी उन जे जियापे जूं ॻाल्हियूं था कनि रिपोर्टूं था ॾियनि हुकूमत ई इन शइ जी ज़िम्मेवार आहे कब्ज़नि जी ज़िम्मेवार इहा आहे मूंखे तव्हां ॿुधायो त जेकॾहिं 250 एकड़ या 2500 एकड़ जेकॾहिं हूअ कब्ज़े मां छॾाए थी त बाक़ी कंहिंजो कब्ज़ो आहे कब्ज़ो उन्हनि ई माण्हुनि जो आहे कब्ज़ेदार उहे ई ताक़तवर माण्हू उहे वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे रियासत कुझु नथी करे सघे तंहिंजे करे इन जे करे सब्सिडी बि मिले थी मदद बि मिले थी ॿियनि कंहिं ॿिए माण्हू खे प्राइवेट सेक्टर में ॾियो त उहे शयूं कमाइनि हिकिड़ियूं बैंकूं हूंदियूं सरकारी इहे सभु माण्हू सुभाणे स्टील मिल कंहिं ॿिए जे पासे वेंदी त ॾिसो त कमाए थी न हिकिड़ी बैंक ई जेका सदाईं लॉस में वञे पर प्राइवेट थी वञे त उहा वरी प्रॉफिट थी ॾिए सो रेल खे जो काबाड़ खानो करणु रेलवे खे तबाह करणु रेलवे जे ज़मीनुनि ते जेके कब्ज़ा कया आहिनि उहे कंहिं ग़रीब मिसकीन अबोज माण्हू कोन कयो आहे हर ताक़तवर माण्हू कयो आहे उहो माण्हू जेको असेंबलीअ में बि वेठो आहे सूबाईअ में बि वेठो आहे क़ौमीअ में बि वेठो आहे सेनेट में बि वेठो आहे या कंहिं इदारे या कंहिं फोर्स जो माण्हू आहे जंहिंखे केरु हथ न लाए नथो सघे असी माण्हू जेकॾहिं कंहिं रनिंग स्टेशन ते कंहिं सुठी वॾी स्टेशन ते बि जेकॾहिं खोखर साहिबु ऐं आउं वेंदासीं त असांखां सभ खां पहिरीं इंचार्ज प्लेटफॉर्म चवंदो त तव्हां टिकेट आंदी आहे जो तव्हां विज़िटर थी आहियो त विज़िट टिकेट तव्हां वटि आई आहे बिना पैसनि जे कीअं आया हो तव्हां असांजी पकड़ थींदी त छा हेतिरा साल गुज़री विया आहिनि जेका तव्हां इमदाद था चओ सब्सिडी 5 अरब खां 50 अरब खां 75 अरब थी वई आहे त इदारो छो कोन थो सुधरे ज़िम्मेवार इहे ई आहिनि ठाहिणो बि इन्हनि खे आहे ख़राबु बि इन्हनि कयो आहे मरीज़ जो डॉक्टर ई सम्झी सघे थो हिननि खे पाण खे ख़बर आहे त असां पाण तबाही कई आहे ऐं इन ज़ख़्म जी मरहम पटी सर बिल्कुलु हीअं थी बिल्कुलु तव्हां ठीकु ई फरमायो ठाहिणो इन्हनि खे ई आहे हुकुमराननि खे जेकॾहिं तव्हां कराची खां कोटड़ी ताईं वेंदव न वरी तव्हां हैदराबाद मां टर्न कंदव जेके पंजाब ॾांहुं ट्रेनूं थियूं वञनि इन्हनि जूं पटड़ियूं छो ख़राबु नथियूं थियनि इन्हनि जूं इहे ट्रेन्स जेके आहिनि इहे बोगियूं जेके चवंदा आहिनि इहे छो नथियूं ख़राबु थियनि इहे इन खां जाम शोरे खां निकिरो त कोयटा ताईं तबाह थियल आहिनि तव्हां ट्रेनूं बंदि करे छॾियूं आहिनि ऐं सबबु इहो था ॼाणायो त पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थी वियो आहे माण्हू नथा चढ़नि ऐं असां खसारे में थियूं वञनि ट्रेनूं ऐं खसारे में सिर्फ़ु असां वारियूं हुन या होॾां जूं आहिनि हीअ त मुसाफ़िर रखणियूं सवेर ॿुधायो त हाणे मुआइदो कनि था चाइना सां चीन खां तेज़ रफ़्तार गाॾियूं आणनि था उहो ई थो थिए त साईं हीअ जेका बि तरक़ी आहे जेका बि थिए थी जेका तरक़ी ॿुधाइनि था इहा तरक़ी असां ते कब्ज़े करण जी तरक़ी आहे असांजे तबाहीअ जी तरक़ी आहे इहा जेका रेल ईंदी इहा असां लाइ जेल साबित थींदी इहा खैरी न आहे पर वेरी आहे हीअ जेको मां अर्ज़ु कयां त हीअ जेको तव्हां रेलूं इहे रेलवे स्टेशन जेके लाइनूं तव्हां ॿुधायो था